अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां तव्हांजो पंहिंजो कबूतर फ़क़ीर महर मदाई। नाज़रीन, जीअं त हमेशह कंहिं न कंहिं मौज़ू कंहिं न कंहिं इंटरव्यू सां तव्हांजी ऐं असांजी मुलाक़ात थींदी आहे। अहिड़े हवाले सां अॼु जेका शख़्सियत मूंसां गॾु आहे उनजो नालो आहे अल्लामा मौलाना साईं नियाज़ अहमद सिकंदरी साहब, जेके इन ठिकराठे में जेको ई मदरसो आहे उन में पंहिंजूं लॻभॻि गुज़िरियल 10 सालनि खां ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। साईं जन खां अॼु असां इहो ॼाणणु चाहींदासीं त हिन मदरसे में तव्हां कॾहिं आया ऐं हीउ मदरसो कॾहिं ठहियो, ऐं नंबर ॿियो त इहो सवाल बि कंदासीं त हिन मदरसे में अचण खां पोइ हिन शहर वारा जेके आहिनि, मार्केट वारा जेके आहिनि, या हिन शहर जा जेके माण्हू आहिनि उनजो तव्हां सां केतिरो सहकार आहे, केतिरो तावन आहे। ऐं उन सां गॾोगॾु इहो बि साईं खां सवाल रखंदासीं त हिन मदरसे में सालाना जेके तालिब इल्म आहिनि उहे केतिरा दिस्तार थियनि था, केतिरा हाफ़िज़ क़ुरान थियनि था, ऐं कुल तादाद जेको हिन मदरसे में तुलबा जो आहे उहो घणो आहे। साईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभ खां पहिरियों साईं, कॾहिं तव्हांजो इन मदरसे में जेको आहे एंट्री थी ऐं कॾहिं खां तव्हां ख़िदमतूं सर अंजाम ॾियो पिया, घणो टाइम थियो आहे, ऐं हीउ मदरसो जेको आहे उहो तामीर कॾहिं थियो आहे, उनखे घणो टाइम थियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि अजमईन, अम्मा बाद। साईं अल्हम्दुलिल्लाह, मूंखे हिन मदरसे में तक़रीबन 10 साल आहे ख़िदमत सर अंजाम ॾियूं पिया। ही पाण अची करे ज़ीरो खां स्टार्ट कयो अथसीं अल्हम्दुलिल्लाह। अॻु में काई तालीम न हुई, मस्जिद शरीफ़ जो नमाज़ वग़ैरह थींदी हुई, जुम्मतुल मुबारक बि अॻे थींदड़ हो। मां आयो आहियां, उन खां पोइ पहिरियों मक़ामी ॿार तुलबा जी पढ़ाई शुरू कईसीं। 1.5 साल खनि मक़ामी ॿारनि जी तालीम हली, उन खां पोइ वरी मुसाफ़िर बि रखियासीं अल्हम्दुलिल्लाह। उस्ताद ॿियो बि दोस्त को रहियो आहे हर टाइम में। हिन वक़्तु बि कारी साहब बहितरीन कारी मूंसां गॾु पढ़ाए रहिया आहिनि। अलाह जे करम सां हिननि 10 सालनि में जेका असां ख़िदमत कई आहे अलाह क़बूल फ़रमाईंदो। बहरहाल 100 जे क़रीब हर टाइम में असां वटि तुलबा जो तादाद रहियो आहे। हिन में 30 खां 35 ताईं मुसाफ़िर, बक़ाया ॻोठ जा ॿार नियाणियूं ऐं ॻोठ जा छोकिरा काफ़ी तादाद में नाज़रा क़ुरान पाक पढ़ी विया आहिनि। ऐं पसगिरदाई जे ॻोठनि जा जेके असां वटि मुसाफ़िर ॿार आहिनि उहे बि काफ़ी हिन वक़्तु बि मुंहिंजे ख़्याल में 18-19 जे क़रीब असां वटि दिस्तार करे मुकमिल हाफ़िज़ थी फ़ारिग़ थी विया आहिनि, जेके जामिया रशिदा में के आलिम थियनि था, के कारी थियनि था। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां वटि बि हिन वक़्तु 30-32 जे क़रीब आहिनि। हिन साल बि प्रोग्राम कयोसीं, मूंखे मालूमात आहे, उन में 5 शागिर्द असांजा हाफ़िज़ फ़ारिग़ थिया ऐं उन्हनि जी दिस्तारबंदी कराईसीं। ऐं दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांजी इहा ख़िदमत क़बूल फ़रमाए। तमामु बहितरीनु मालूमात तव्हां ॿुधाई। ऐं हिन में जेको शहर वारनि जो तव्हां सां सहकार आहे, तावन आहे, उहो केतिरे क़दुरु आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं, सॼो शहर ठिकराठो मदरसा त अल्हम्दुलिल्लाह ॿिया बि आहिनि। इन शहर में बि हिकिड़ो मदरसो आहे, पसगिरदाई में बि आहिनि। असां सां शहर जा ऐं इलाइक़े जा काफ़ी माण्हू तमामु सुठी सहकार करे रहिया आहिनि। असांजे काई हैसियत कान्हे, बसि अल्लाह जी अता आहे, रब करीम जी ऐं मुर्शिद रोज़े वारे जी दुआ आहे जो हिन मदरसे में असां ख़िदमत करे रहिया आहियूं। इलाइक़ो शहर हर माण्हू असां मां मुतमइन आहे ऐं असांजी पढ़ाई मां मुतमइन आहे। ख़िदमतूं करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह असांखे हर ज़माने में शागिर्द असांजी ज़रूरत खां बि वधीक मिलंदा रहिया आहिनि। पोइ असां पंहिंजे हिसाब सां जेतिरा पढ़ाए सघंदासीं ओतिरा रखंदा आहियूं। बाक़ी सुठा शागिर्द मिलनि था पिया ऐं अवाम असां मां मुतमइन आहे, तॾहिं पंहिंजा ॿचड़ा ॾियनि था पिया, असां पढ़ायूं था। अलाह सी क़बूल। बिल्कुलु, तव्हां जूं ख़िदमतूं जेके आहिनि उहे साराह जोगियूं आहिनि। ऐं तव्हांजे ख़िदमतनि जो जेको सबूत आहे उहो तुलबा मंझां ऐं इलाइक़े वासनि मंझां बि असांखे मिलंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि साईं, इहा बि तव्हां खां पुछणु चाहींदासीं त अक्सर तव्हां असां सां प्रोग्रामनि में, मीलाद जे प्रोग्रामनि में गॾु थींदा आहियूं, हिकिड़ी स्टेज ते अचणु थींदो आहे, पर उते कॾहिं तव्हां सां का निजी ज़ाती डिस्कस मुंहिंजी न थी आहे। अक्सर तव्हांजे बारे में ॿुधो आहे त तव्हां नातुख़्वाननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहियो या तक़रीर में फ़रमाईंदा आहियो। अॼु मां तव्हां खां उन जी बुनियादी वजह जेका आहे उहा ॼाणणु चाहींदुसि त तव्हां वाक़ई नातुख़्वाननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहियो? अगरि ॻाल्हाईंदा आहियो त छो ॻाल्हाईंदा आहियो ऐं उन जी बुनियादी वजह छा आहे? सभ खां अवल त साईं, मां नातुख़्वानी जे ख़िलाफ़ु न आहियां। तव्हांजे सवाल जे उबतड़ वञा पियो। बहरहाल अल्लाह पाक महफ़ूज़ फ़रमाए, सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना रब क़ुरान में कई आहे
ऐं हर ज़माने में सहाबा किराम खां वठी ताबईन तबो ताबईन ऐं हर ज़माने में महबूब जी सना हलंदी रहंदी। ऐं या नात जी सूरत में हुजे, नज़्मो नसर जी सूरत में हुजे, पर तारीफ़ रसूलुल्लाह जी हलंदी। ख़ानी जे ख़िलाफ़ु न आहियां, बाक़ी हिन सिस्टम जे ख़िलाफ़ु आहियां जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो कारोबार नज़र ईंदो आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तारीफ़ पंहिंजी जाइ ते आहे, पर असांखे उन मां तकलीफ़ थींदी आहे जॾहिं हू नातुख़ान इन खे नातुख़ानी खे ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि। महबूब जी सना खे जेकॾहिं सुहिणे नमूने सां ऐं पंहिंजे सुठे इस्तेमाल में नात पढ़ी वञे त असां उनजे बिल्कुलु ख़िलाफ़ु न आहियूं। उहे धुनियूं जेके कलामनि ते ॻायूं थी वञनि, ऐं ॿियो नंबर त इन नातुख़ाननि जो जेको उथण वेहण जो तौरु तरीक़ो आहे ऐं नातुख़ानी जा जेके आदाब आहिनि, जेकॾहिं उहे बजा आणनि त असां उन्हनि जी ख़िदमतूं बि कंदासीं ऐं उन्हनि जी तारीफ़ बि कंदासीं। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त। अॼु तव्हां खां हिकिड़ी हक़ीक़त मालूम थी ऐं वाक़ई ख़बर पई त तव्हां नातुख़ाननि जे ख़िलाफ़ु न आहियो, लेकिन जेको हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंखे ग़लति इस्तेमालु कयो थो वञे उन जे ख़िलाफ़ु आहियो ऐं हुजण बि घुरिजे। नाज़रीन, ही हुया असां सां गॾु अल्लामा मौलाना हज़रत साईं नियाज़ अहमद सिकंदरी साहिबु, जंहिंजा तव्हां वीचार ॿुधा। इन सां गॾोगॾु पंहिंजे मेज़बान कबूतर फ़क़ीर महर मदाई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।